नाज़रीन, सरहाड़ी भरसा कराची का सरगोदा वेंदड़ हज़ारा एक्सप्रेस ट्रेन पटड़ी तां लही वई। हज़ारा एक्सप्रेस जूं 10 बोगियूं पटड़ीअ तां लही वयूं। 18 मुसाफ़िर फोत थियण ऐं 100 खां वधीक ज़ख़्मी थियण जा इतला मिलिया आहिनि। जॾहिं त हज़ारा एक्सप्रेस कराची खां सरगोदा वञी रही हुई त हादसो पेश आयो आहे। हिन हवाले सां नवाबशाह जे अस्पताल में छा सूरत-हाल आहे, उते मौजूद आहे SS न्यूज़ जो ब्यूरो चीफ तालिब हुसैन रिंद। जी तालिब, ॿुधाइजो हादसो कीअं पेश आयो? नवाबशाह अस्पताल में घणियूं डेड बॉडीज़ पहुतियूं आहिनि, ज़ख़्मियुनि जी छा सूरत-हाल आहे? जी मां तव्हांखे ॿुधाइण थो त कराची खां जेका लाहौर वञी रही हज़ारा एक्सप्रेस ट्रेन जो नवाबशाह भरिसां सराड़ी भरिसां जेको पटड़ी लहण तां हादसो पेश आयो, जंहिंमें ॿुधायो वञे पियो त 1000 खां 1200 माण्हू उन में मौजूदु आहिनि ऐं 50 खां 60 माण्हू जेके शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि ऐं 20 खां 25 माण्हू फोतियुनि जा इतला आहिनि। जेके नवाबशाह अस्पताल आहे उते 10 खां 12 लाश पहुची चुका आहिनि ऐं ज़ख़्मियुनि खे बि अंधो पियो वञे। मुंहिंजो तव्हांखे कैमरान ॿुधाईंदो त हिते कहिड़ी सूरत-हाल जेका थियल आहे। जेके हितां नवाबशाह जा शहरी आहिनि ऐं जेका सियासी समाजी माण्हू रत ॾियण ऐं अते ॾियण लाइ हिते पहुची विया आहिनि। पुलिस हिते का बि घटि नज़र थी अचे ऐं जेके माण्हू आहिनि शहरी उहे एम्बुलेंस मां माण्हू खणी लाश जेके अस्पताल में अंदरि पहुचाए रहिया आहिनि। ऐं जे मां तव्हांखे ॿुधायां त जॾहिं महिल हादसो पेश आयो त ट्रेन में रेलवे पुलिस आहे उते कान पहुती। त ॻोठ जा जेके शहरी हुआ, ॻोठाणा हुआ, उहा पंहिंजी मदद पाण ट्रेन मां लाश कढी रखिया आहिनि। अञा बि जेके आहिनि उनमें काफ़ी लाश मौजूदु आहिनि जेके उतां कढी रहिया आहिनि ऐं अस्पताल पहुचाए रहिया आहिनि। जी